अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो नौमान अली आहे ऐं मां नफ्स बैंड जो लीड वोकलिस्ट आहियां। असीं कोशिशि कंदा आहियूं त ॿोलीअ खे जेतिरो वधि खां वधि ट्रिब्यूट ॾेई सघिजे म्यूज़िक जे थ्रू असां ॻाईंदा आहियूं। ख़ुसूसन असां सूफ़ी म्यूज़िक ऐं सेमी क्लासिकल ऐं फोक म्यूज़िक खे ॻाइणु पसंदि कंदा आहियूं ऐं असांजा कुझु गाना बि यूट्यूब ते रिलीज़ थी चुका आहिनि। अॼु मां थोराइतो आहियां रोशनी पब्लिकेशन जो, जिन असांखे दावत ॾिनी, जंहिंजे सॾ ते असीं आयल आहियूं। तो जेको असीं ॻाईंदा आहियूं उन मां अॼु शाह साईं अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ मां हिकु नंढिड़ो हिसो पेश कंदासीं पंहिंजे उन अंदाज़ में जेको अंदाज़ असांजो हूंदो आहे। मां ससी मां तव्हांखे कुझु पेश कयां थो। ओ कंडा मूं पेरनि तोड़े लख लगन। हाणे ही हिकु अहिड़ो अज़ीम दास्तान आहे जंहिं दास्तान में न सिर्फ़ु इहा ख़बर पए थी, छो त शाह साईं जी जेके बि दास्तानूं आहिनि उन्हनि जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे, बहसियत यूथ बहसियत यंग आहे। मुंहिंजो शौक़ु त इन करे बि इन तरफ़ वधियो त असां हिकु अहिड़े मुआशिरे जो हिसो आहियूं जंहिंमें कंहिंखे जॾहिं पाण खां घटि ॾेखारिबो आहे त उनखे चइबो आहे त इहो त तो माइन वारो कमु कयो आहे। पर जॾहिं असीं शाह साईं खे पढ़ूं था त उन त हर पंहिंजी दास्तान में औरत खे मथे ॾेखारियो आहे। जेका बि दास्तान आहे उनजो नालो उहो पुनू ससी न आहे, उहा ससी पुनू आहे। उहो जेको आहे सो उहा सोणी मेहार आहे, उहा लीला चनेसर आहे। ऐं जहिड़े तरीक़े सां शाह साईं पंहिंजे उन तसवुफ़ वारी ताइराना निगाह सां जेको पंहिंजी शाइरीअ में उन्हनि ज़ाहिर कयो आहे त औरत त कंहिंखां बि कमज़ोर न आहे। भला कुझु मक़ामनि ते त मां इहो चवंदे बिल्कुलु बि न शर्माईंदो आहियां त यार हे जेके जंहिं तकलीफ़ मां ससी गुज़री आहे हे असांखां मथे जो कमु आहे। असीं सिर्फ़ु जेको आहे सो इहो चई सघूं था त असीं वॾा ताक़तवर आहियूं, पर हे तव्हांजे साम्हूं कसोटी मौजूदु आहे। कसोटी छा आहे? हू पंध में आहे, हुन खां पुनू खसे विया आहिनि। हाणे उहे साहेड़ियूं ज़िद कनि थियूं असां तोसां गॾु हलंदियूंसीं, हीअ बज़िद आहे मां अकेली वेंदमि। छो त पुनू मूंखां खसियो, तव्हांजो केरु वियो? तव्हांजो केरु बि कोन वियो, मुंहिंजो सभु कुझु लुटी वियो। सो हाणे इहे रुॻो दास्तानूं सिर्फ़ु किताबी हद ताईं न आहिनि, हिननि खे असां हर को पंहिंजी कैपेसिटी में पंहिंजे पाण सां रिलेट करे। हाणे छा फरमायो थो शाह साईं? सस चए थी ओ तोड़े लख लगने वो अंगरे अंगूठी नमुड़े छिपूं पेर अचनन। हाणे चए थी त मूंखे जेको रस्तो आहे उन में अगरि मूंखे केतिरा ई कंडा ईंदा, हाणे पंहिंजी असां लाइफ सां उनखे मिलायूं त असांजी लाइफ में केतिरा ट्रबल्स अचनि था। फाइनेंशियल थी सघनि था, फैमिली ट्रबल्स थी सघनि था, असांजा रिलीजियस ट्रबल्स थी सघनि था, खोड़ सारा मसइला थी सघनि था। अंगूर अंगूठी न मुड़े छिपूं पेर अचनन वो 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 वो। हाणे मुंहिंजी जेका अंगूर आहे, मुंहिंजे जेके जिस्म जा उज़वा आहिनि उहे न मुड़ंदा, छिपूं पेर अचननि, भले जेके रस्ते जी तकलीफ़ूं आहिनि उहे मुंहिंजा पेर छिले छॾीनि, आऊं कान मुटंदसि। चीचुन मां वो 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 चीचुन मां चे हाटा करे रेटो रत वहन। हाणे जेके मुंहिंजी चीचूं आहिनि उहे बि थकिजी पवनि, रेटो रत वहन, मुंहिंजे पेरनि जी तलवनि मां भले रत वही अचे, उन जे बावजूद बि चए थी त मां न वरंदसि। अॼु छो न वरंदीअ? तकलीफ़ुनि खे ॾिसी त असांजो मिज़ाज हूंदो आहे, असीं चवंदा आहियूं यार छॾ बसि वापसि था मोटूं, तूं औरत ज़ात असां तो कमज़ोर था सम्झूं ऐं तूं त चई थी त मां त वेंदमि। ओ कंडा मूं पेरनि तोड़े लख लगन, अंगूरे अंगूठी न मुड़े छिपूं पेर अचनन, चीचुन मां चे आटा करे रेटो रत वहन। ओ परवींदे दां पुनल जुती जात न पाइयां वो 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 वो। एतिरी हू यकसू ऐं मुख़लिस आहे पुनूअ जी मोहबत सां।
हूअ सम्झे थी त अगरि मां चप्पल पाईंदमि त शायदि महबूब जे वञण जे रस्ते जी इहा भेद बि आहे। हालांकि चप्पल पाइण में छा आहे, कुझु बि न आहे, पर हुनजी मोहबत ॾिसो छा मूंखे, मां पंहिंजे पाण खां पुछां छा मुंहिंजी मोहबत आहे? मां पंहिंजे पाण खे, मुंहिंजे मथे ते कारो दाग़ थी वियो त मां सम्झां थो मां त सभिनि खां भलो आहियां। ठीकु आहे, सही आहे हर जॻह ते, पर छा दिलि में उहा मोहबत आहे? छा उहा इबादत मुंहिंजी इन करे त कान्हे जो मां कंहिं ॿिए खां पंहिंजे पाण खे सुपीरियर ॾेखारे सघां। ससी जी त कंहिंसां भेट ई कान्हे का, हालांकि हुनखे त हुननि चयो असीं तोसां गॾु हलंदियूंसीं, पर वींदे दाग़ पिरने ऐं जुती जात न पाइयां। हाणे रस्ते में कंहिं जॻह ते शायदि हू वेही रही आहे, मुंहिंजी इमेजिनेशन आहे, आई कुड बी रॉन्ग। त कल्ह ताईं मां बंबोर में हुयुसि, ख़ुशि हुयसि, हिकिड़ो काफ़िलो आयो जेको ख़ुशबू विकिणे पियो। उन काफ़िले जे अचण खां बाद मुंहिंजी ज़िंदगी यकसर मटिजी वई आहे। जो कल्ह मां हिकिड़ी भली ज़िंदगी गुज़ारी पई जंहिंमें ऐशो इशरत हुई, हींअर मां हिते रेगिस्तान में आहियां, मूंसां गॾु खीर बि कोन्हे को, मुंहिंजे पेरनि में चप्पल कान्हे, कुंवार जो मूं वटि लिबास आहे, ऐं मूंखे ख़बर ई कान्हे मुंहिंजो पंधु काॾे आहे। शायदि हू यादि करे थी त भई हीउ थियो छो मूंसां, यादि छा थी करे। क़ुर्बान वञूं शाह साईं जी पोइट्री ऐं उन जे अंदरि जेका वुसअत आहे, इन जी का लिमिटेशन ई कान्हे का। शाह साईं फरमाए थो त ससी हाणे छा थी ॻाल्हि पई करे, हाणे उन जी सोच ॾिसो काॾे वञे थी। हाय वो ठारवेरी मुंहिंजा वेरी थियड़ मडेर। हाणे काउंट करे थी पई, हीअ मूंसां जेका थी आहे इहा छो थी आहे। उठ वेरी ओ ठारवेरी ओ मुंहिंजा वेरी थियड़ मडेर। हाणे उठ मुंहिंजा दुश्मन आहिनि, दे आर एनिमीज़। छो त इन्हनि ते विहारे मुंहिंजो पुनू खणी विया। उठार वेरी जिन जे हथ में मुहार हुई उहे न हलाईंदा उठनि खे, शायदि मुंहिंजो पुनू हिते हुजे हा। वेरी थियण में ॾेर, पर इहे जेके मुंहिंजा ॾेर हुया, मुंहिंजा इनलॉस जेके हुया, जिन जे इशारे ते इहो सभु कुझु थियो आहे, इहे मुंहिंजा दुश्मन आहिनि। पर हाणे हिते ॻाल्हि खुटे नथी, हुनजी एतिरी मोहबत आहे पुनूअ सां जो हू हर उहा शइ जेका कंहिं बि तरीक़े सां हिनखे पुनूअ ताईं पुॼण में दुश्वारी पैदा करे थी, इहा काउंट थी करे उनखे मुंहिंजो दुश्मन आहे। उठ वेरी ओ ठार वेरी वेरी थियड़ मडेर। चौथो वेरी वाव थियो साईं, चौथो वेरी वाव थियो जंहिं लटिया पुन हल पेर। हाणे जेका वाव आहे, जेका हवा हली आहे, जंहिंजे करे हिते जेके निशान मुंहिंजे पुनूअ जा ठहिया हूंदा से रही विया आहिनि, इहा मुंहिंजी दुश्मन आहे। पंजो वेरी सिज थियो जे के वेरा वा। पंजो वेरी सिज थियो जंहिं उलई की अवेरा। छहो वेरी छपर थियो जबल। छहो वेरी छपर थियो जंहिं सवान कया सेर। हाणे हीउ मुंहिंजो पहाड़ बि दुश्मन आहे, छो त हिन रस्ता मूं ते आसान कोन कया। मां हूअं ई ॾुखायल सभु कुझु छॾे पंहिंजे पुनूअ खे ॻोल्हियां थी उन रस्ते ते जंहिंजी मूंखे ख़बर बि कान्हे का, ऐं वरी पहाड़ जा रस्ता एॾा ॾुखिया, एॾा उन्हनि में वकड़, ऐं परेशान थी वई आहियां। सतो वेरी चंड थियो खिड़ियो न वॾी अवेर। हाणे मुंहिंजो जेको सतो दुश्मन आहे, छहों दुश्मन जेको मुंहिंजो आहे, उहो चंड आहे, छो त मां सफ़र में आहियां, उहो निकितो ई कोन्हे। सतो वेरी सिज थियो जंहिं लई की अवेर। वो 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 सिज मुंहिंजो दुश्मन आहे, आऊं रस्ते में आहियां, औरत ज़ात पंहिंजे पुनू खे ॻोल्हियां पई। सिज खे कहिड़ी तकड़ी, सिज न लहे हा, सिज लही वियो लियो, ऊंदाई थी वई हली, चंड निकितो कोन, आऊं केॾां वञा। हाणे इन्हनि खे हू पंहिंजो दुश्मन कोठे पई। अठो वेरी निंड थी जाओ अची वई सवेर। हाणे आऊं जल्दी सुम्ही रहियसि, इहा मुंहिंजी निंड मुंहिंजो दुश्मन हुई, मां न सुम्हां त मूंखे ख़बर त हुजे त पुनू आयो ई कोन्हे, मां को नियापो मोकिलियां त पुनूअ खे सॾु कयो, मां यादि कयांसि थी। मां सुम्ही रहियसि पुनू जे इंतज़ार में, पुनू मूंखां खसिजी वियो हलियो। अठो वेरी निंड थी जा अची वई सवेर।
वाहेरे जीवे लयाऊं चलूं करियां छपरे। हाणे चए थी त उहा वेल अची वई आहे ॾींहं जी जंहिं महिल पखी पंहिंजे आखेरनि ॾे मोटनि था पिया, जानवर पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे मोटनि था पिया। हाणे हीअ उन्हनि खे ॾिसी इहो नथी सोचे भला मां बि मोटां। वाहेरे जी वेल, हाणे उहा वेल अची वई आहे ऐं छुलियूं करियां छपरे। पर मां इन्हनि सभिनी तकलीफ़ुनि खे बाईपास कंदसि, आऊं हलंदी रहंदसि जेसि ताईं मुंहिंजो न्याउ पुनूअ सां न थींदो, जंहिंमहिल जेसि ताईं मां पंहिंजो पुनू न मिलंदसि। सो असांखे इन मां इहो ई सबक़ु आहे त छा असां पंहिंजे लाइफ जे गोल सां, छा असां पंहिंजी लाइफ जी अचीवमेंट सां एतिरा सचा आहियूं जो असांजी नज़र सिर्फ़ु उन्हनि ते हुजे। ईअं न हुजे जो मूंखे कुझु करिणो आहे ऐं उन में का ट्रबल अची वई त मां चवां यार मूं बसि कई, मां मोटां थो। तव्हांजे लाइ सर कसोटी मौजूदु अथव, ससी करे ॾिसो हुन कीअं पुनूअ सां मुलाक़ात कई आहे ऐं हुन कई आहे ऐं हू खटी आहे। उन्हनि तकलीफ़ुनि, शायदि मुंहिंजो इहो मञणु आहे त तकलीफ़ूं ससीअ जे आॾो परेशान थी वियूं हूंदियूं त हीअ छा आहे, ऐं उन्हनि जे वातनि में चीच अची वई हूंदी त हे छा आहे। असां सोचियोसीं त हे न असांजी इन्हनि तकलीफ़ुनि असां जेके ॾंढ ॾियूं था उहो मोटी वेंदी, पर ससी पंहिंजे पुनूअ ताईं पहुती आहे। उमेद त इहो पैगाम हर जाइ ते पहुचे त शाह साईं जो जेको पैगाम आहे, जेको औरत खे एम्पावर्ड करण जो पैगाम, ऐं पंहिंजे पैगाम सां उन्हनि ॾेखारियो आहे त औरत केतिरी ताक़तवर आहे, केतिरे तरीक़े सां हू हर तरह जी क्वालिटी सां मालामाल आहे। शाह साईं जी उहा शाइरी जंहिंमें सोसाइटी कीअं हुजणु खपे, असांजी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि बीइंग ए ह्यूमन बीइंग, ऐं जंहिं बि ज़ाविये सां तव्हांखे रहनुमाई खपे तव्हांखे उतां मिली सघे थी। तव्हांखे इजाज़त चाहियूं था, पंहिंजी दुआ में यादि रखिजो। नफ्स बैंड खे तव्हां यूट्यूब ते बि सब्सक्राइब करे सघो था। अगेन रोशनी